जी बिल्कुल पार्लियामेंट जो गडल अहम इजलास अज कुछ ही देर का शुरू थियण वारो है। जॾहिं त पार्लियामेंट के गडल इजलास की सदारत क़ौमी असैम्बली जो स्पीकर सरदार अयाज़ सादिक कंदो। पार्लियामेंट के गडल इजलास के अज साल की पहिरीं जी शुरुआत थी रही है। उन शुरुआत जो पहिरियों खिताब सदर ममलकत आसिफ अली ज़रदारी इन पार्लियामेंट के गडल इजलास के खिताब कंदो। इजलास के हवाले से जी तैयारियों उहे मुकम्मल कयूं आहिनि। सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उहे भी इंतहाई सख़्त किया विया आहिनि। कंहिंखे बि जेके पास जारी कई वई आहे हुकूमत तरफ़ां या क़ौमी असैम्बली जे सेक्रेटरी तरफ़ां उन पास जारी कंदड़ जी जेकी कई वई आहे उहा पास रखंदड़ शख़्स खे पार्लियामेंट जे गडल इजलास में शिरकत जी जेकी आहे इजाज़त ईंदी। उन सां गॾोगॾु पार्लियामेंट जे गडल इजलास में शिरकत लाइ जेके चइनी सूबनि जा जेके वॾा वज़ीर आहिनि, चइनी सूबनि जा जेके गवर्नर्स आहिनि ऐं स्पीकर्स आहिनि, उहे जेके अॼु हिन पार्लियामेंट जे गडल इजलास में शिरकत करे रहिया आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु अस्करी क़यादत ऐं मुल्क जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जा जेके सफ़ीर आहिनि उन्हनि खे बि पार्लियामेंट जे गडल इजलास में शिरकत जा जेके दावतनामा आहिनि उहे जेके आहिनि सो जारी कया विया आहिनि। पार्लियामेंट जो गडल इजलास बाज़ाब्ता तौर ते कुछ ही देर खां पोइ शुरू थियण वारो आहे ऐं सदर ममलकत आसिफ अली ज़रदारी वफ़ाक़ी हुकूमत जी जेकी हिकु साल जी जेकी कारकर्दगी आहे इन हवाले सां जेकी रिपोर्ट आहे या जेकी जाइज़ो आहे उहो जेको आहे सो सदर ममलकत आसिफ अली ज़रदारी अॼु पंहिंजे सालियानी जेकी आगाज़ में जेकी शुरुआती जेको खिताब करे रहियो आहे पार्लियामेंट जे गडल इजलास में उन में जेको आहे सो वफ़ाक़ी हुकूमत जी जेकी साल जी कारकर्दगी आहे उहा जेको आहे सो पेश कंदो। उन सां गॾोगॾु सदर ममलकत मुल्क जे बहितर मैशत लाइ, बेरोज़गारी जे ख़ात्मे लाइ ऐं नौजवाननि जे रोज़गार लाइ जेकी पॉलिसी आहे उहा पिणु अॼु इन ॻाल्हि जो इम्कान ॾेखारे पियो वञे त सदर ममलकत तरफ़ां जेको पार्लियामेंट जे गडल इजलास खे खिताब कंदो उन दौरान जेको आहे सो सदर ममलकत उहे तजवीज़ूं बि जेके आहिनि सो पंहिंजे खिताब में इन पार्लियामेंट जे गडल इजलास में पेश कंदो। इन सां गॾोगॾु जेकॾहिं असां पार्लियामेंट जे गडल इजलास जी ॻाल्हि कंदासीं त उन जूं जेके तैयारियूं आहिनि उहे मुकम्मल कयूं विया आहिनि ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम बि जेके आहिनि सो इंतिहाई सख़्त कया विया आहिनि ऐं कंहिंखे बि जेको आहे सो पास खां सवाइ जेको आहे सो पार्लियामेंट जे गडल इजलास में शिरकत करण जी इजाज़त न हूंदी। जी।